रिपोर्ट गुलजार अहमद चांडियो। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज शहदाद कोर्ट में 6 सितंबर योम दिफ़ा पाकिस्तान की मुनासबत से कॉलेज के प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल जब्बार जुनेजा की अगवानी में एक अहम प्रोग्राम मुनक़िद किया वियो। प्रोग्राम की शुरुआत तिलावत कुरान पाक और नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कई वई और कॉलेज के शागिर्दनि क़ौमी तरानो मिली नगमा पेश किया। उन मौके ते कॉलेज के शागिर्दनि दिफ़ा पाकिस्तान की मुनासबत से तकरीरन में पाक फौज की बहादुरी और शुजाअत ते रोशनी विझी 6 सितंबर योम दिफ़ा की अहमियत के उजागर किया। उन मौके ते प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल जब्बार जुनेजा, प्रोफेसर मोहम्मद याकूब कंबो, प्रोफेसर सलाहुद्दीन सुमरे ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼु जेकॾहिं पाकिस्तान दिफ़ाई तौर ते नाक़ाबिल शिकस्त बणिजी चुको आहे त उन में अफ़वाज पाकिस्तान ऐं सिविलियन जो तारीख़ी किरदारु रहियो आहे। हुननि वधीक चयो त 6 सितंबर पाकिस्तान जी तारीख़ जो अहम तरीन ॾींहुं आहे जंहिंखे हर पाकिस्तानी इंतहाई एहतराम सां मल्हाए पाक फ़ौज खे ख़िराज अक़ीदत पेश कंदे पाक वतन जी हिफ़ाज़त जो अज़म करे थो। उन्हनि पैगाम ॾींदे चयो त हिन वक़्तु मुल्क खे मुआशी, समाजी तौरु सक़ाफ़ती हवाले से जेकी चैलेंजेस दरपेश आहिनि उन जे हल लाइ असां सभिनी खे गॾियल तौर कोशिशूं करणु घुरिजनि। प्रोग्राम में जिन शागिर्दनि मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि में नुमाया कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो उन्हनि खे कॉलेज इंतज़ामिया तरफ़ां ख़ुसूसी तौर ठारायल शील्डूं, मेडल ऐं पेनियूं इनाम तौर ॾिनियूं वयूं। प्रोग्राम में शिरकत कंदड़ शागिर्दनि में मिठाई पिणु तक़सीम कई वई।